कराची में SI UCIA जी मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई जारी है। लियाकताबाद नंबर 10 में कार्रवाई करे एक जवाबदार गिरफ़्तार किया वियो है। तर्जुमान SIU मूजिब जवाबदार मोहम्मद एहतशाम वटां 3 किलो 90 ग्राम चर्स हथ कयो वियो। जवाबदार KP मां मुनशियात घुराए कराची में विकिरो कंदो आहे। तर्जुमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। कराची में SI UCIA जी मुनशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। लियाकताबाद नंबर 10 में कार्रवाई दौरान एक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। तर्जुमान SIU मूजिब मोहम्मद एहतशाम वटां 3 किलो 90 ग्राम चर्स हथ कयो वियो। जवाबदार KP मां मुनशियात घुराए कराची में विकिरो कंदो आहे। अहम ख़बर मां शेयर कर रहे हैं। कराची में SI UCIA जी मुनशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई लियाकत नंबर 10 में कार्रवाई करे एक जवाबदार के गिरफ़्तार किया वियो। कराची में SI UCIA जी मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई जारी है। लियाकताबाद नंबर 10 में कार्रवाई एक जवाबदार गिरफ़्तार किया वियो है। तर्जुमान SIU मूजिब जवाबदार मोहम्मद एहतशाम वटां 3 किलो 90 ग्राम चर्स हथ आयो है। जवाबदार KP मां मंशियात घुराए कराची में विकिरो कंदो हो। तर्जुमान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर है। कराची मां SI UCIA जी मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, SI UCIA गॾियल कार्रवाई कंदे मंशियात फ़रोश खे गिरफ़्तार कयो आहे। ही उहो माण्हू आहे जेको सूबाई मंशियात फ़रोश आहे। बलोचिस्तान मां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे मंशियात फ़रोश कंदो, जंहिंखे कराची जे सेंट्रल लियाकताबाद 10 नंबर मां गिरफ़्तार कयो आहे। मोहम्मद एहतशाम वलद मोहम्मद शकील जवाबदार आहे, जंहिंखे मां 3 किलो 90 ग्राम जेको चर्स आहे उहो हथ कयो वियो आहे। SSP आदिल चांडियो जो चवणु आहे त वधीक तफ़्तीश करे रहियो। ही बलोचिस्तान ऐं KPK ऐं मंगो पीर वारे इलाइक़े में कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे ही मंशियात फ़रोश कंदो हुयो ऐं हिन ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। बेहतर SSP जो बि चवणु आहे त जांच करे रहिया आहियूं त हिन सां गॾु जेके मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वरी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।